चटोमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर ज़ुल्फ़िकार अली जाखरो मौजूद मकली जे वॾी आबादी रखंदड़ ॻोठ हनीफ़ शाह जे रहवासियुनि जो 9 सालनि खां वठी पीअण जे पाणी जे अदम फ़रहामीअ ख़िलाफ़ एहतिजाज नारेबाज़ी। मकली जी दरगाह मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी भरिसां क़ाइम क़दमी ॻोठ हनीफ़ शाह जीलानी ऐं SRTC कॉलोनी जे रहवासी ॻोठाणनि ऐं शहरियुनि उर्स नारे जो अहमद रज़ा बिरोही मुनीर बलोच ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे ॻोठ अॻियां नारेबाज़ी कई ऐं टाउन इंतिज़ामिया पारां पाणी जी फ़राहमी बहाल न करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुतासिरनि शहरियुनि ऐं ॻोठाणनि दाहिंदे चयो त गुज़िरियल 9 सालनि खां वठी पीअण लाइ पाणी जो फुड़ो बि नथो पहुचायो वञे। टाउन कमेटी मकलीअ पारां क़ाइमु कयल पुराणी वाटर सप्लाई लाइन तबाह थियण ऐं पाणी बहाली लाइ तहरुक न वठण सबबि पीअण जे पाणी लाइ सख़्त परेशान आहिनि। खेनि फौरी तौर पाणी जी फ़राहमी बहाल कराए ॾिनी वञे। ॿिए तरफ़ टाउन कमेटी मकली जे चेयरमैन पीर ज़ैनुल आबदीन जीलानी मुतासिर ॻोठाणनि ऐं शहरियुनि जे एहतिजाज जो नोटिस वठंदे खेनि फौरी तौर पाणी फ़राहम करण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त मज़कूरा इलाइक़े में 8000 फुटनि जी डिघी वाटर सप्लाई लाइन विछाई वेंदी त जीअं इलाइक़े वासियुनि जे पाणी जो असुलु मसइलो हल थी सघे।